नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त खिपरो में पीटीआई उम्मीदवारनि एन 216 मोहम्मद असलम जट ऐं PS 42 ते अली नवाज़ दरस गौसिया जमात जे रूहानी पेशवा मखतूम शाह महमूद कुरैशी जो हुकुम बाद GDA उम्मीदवारनि काज़ी शमसुद्दीन राजड़ ऐं किशन चंद पारवाणी जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। PTI ऑफिस खिपरो ते GDI उम्मीदवार पहुता त PTI ऑफिस GDA जे नारनि सां गूंजण लॻी। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त खिपरो में PTI उम्मीदवारनि एन 216 मोहम्मद असलम जट ऐं PS 42 ते अली नवाज़ दरस गौसिया जमात जे रूहानी पेशवा मखतूम शाह महमूद कुरैशी जो हुकुम बाद GDA उम्मीदवारनि काज़ी शमसुद्दीन राजड़ ऐं किशन चंद पारवाणी जे हक़ में हथ खणी छॾियो आहे। PTI ऑफिस खिपरो ते GDI उम्मीदवार पहुता त PTI ऑफिस GDA जे नारनि सां गूंजण लॻी। पीर साहब पागारे GDA तरफां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ एन 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवान जे इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मोहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। हिन ॿिन्ही बहादुर अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। पारां फ़कीर हाजी मीर मोहम्मद राजड़, गिरोड़ी पेस्टिसाइड, गिरोड़ी डेयरी फार्म एंड केटल फार्म, तहलको खिपरो। GDA पीर साहब पागारे तरफां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ एन 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ही ॿई उमार अवाम जा हॾोखी ऐं हरदिल अज़ीज़ इंसान आहिनि। संदन कामयाबी तव्हां ऐं असां सभिनी जी कामयाबी आहे। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मोहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी हुसैन हिंगोरो, अॻवान मुस्लिम लीग फंक्शनल, तहलको खिपरो। पागारे GDA पारां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ एन 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मोहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां मोहम्मद मलूक पहोर, अॻवान फंक्शन मुस्लिम लीग, तहलको खिपरो। GDA पीर साहब पागारे पारां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ एन 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मोहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी मंठा राजड़, किंगरी मोटर्स, मीरपुर ख़ास।